शाह जो रसालो जयराम दास दौलतराम जी नज़र में इहो मज़मून लिखियलु आहे जयराम दास दौलतराम पारां। शाह अब्दुल लतीफ़ के अक्सर सिंधी सिंध जे शाइरनि जो सरताज ऐं सिंध जो हिकु नालेरो दरवेश करे था लेखिन, पर संदसि दर्जो हुन खां घणो ऊचो आहे। मां न की को आलिम आहियां, न की का रूहानी राह में का विक खयल अथुमि। लोकनि सौ शाह साहिब जी रहणीअ ऐं चवणीअ जी कुझु थोरी ॼाण अथुमि, पर इन्हीअ थोरीअ ॼाण बि मूंखे उन्हीअ दर्जे ते रसायो आहे त शाह अब्दुल लतीफ़ जे हक़ी जॻह उत्तर प्रदेश जे कबीर, राजस्थान जी मीराबाई, महाराष्ट्र जे रामदास ऐं तुकाराम, बंगाल जे चेतन देव, आसाम जे शंकर देव, गुजरात जे नरसिंह मेहता जहिड़नि नामवर संत कवियुनि धणीअ जी निमाणनि भॻतनि ऐं दरवेशनि जे क़तार में आहे। ॿोलीअ जे लिहाज़ खां शायदि हुननि मां घणनि खां अॻिरो ई आहे। शाह साहिब जे कलाम खे सिंधी टिनि नमूननि था कतब आणीनि। हर को पंहिंजे मन जी घड़त पटांदड़ के उमर मारवी, ससी पुन्नू, सुहिणी मेहार ऐं लीला चनेसर जा बैत पढ़ी सुणी दुनियवी प्यार जे जज़्बनि खे उथारे दिलि बहलाइनि था, पर ॿिया हुननि बैतनि जी सच्ची रूहानी मायना वसीले पंहिंजे मन खे धीरज ऐं सहारो था ॾियनि ऐं आत्मिक वाट ॾे विख था वधाइनि। के वरी शाह जे रिसाले खे सिंधी ॿोलीअ जे ऊन्ही खाण सम्झी हुनखे संदसि साहित्य जो बहितरीन किताब करे लेखिन था। इहा हक़ीक़त आहे त शाह साहिब खे जवानीअ में दुनियवी इश्क जी चोट लॻी हुई, पर सतत ई किन साधन जी संगत संदसि ततल हीअं ऐं मुंझल मन खे शांती ॾिनी ऐं संदसि दिलि इश्क़ हक़ीक़ीअ ॾे मुड़ी। सो शाह साहिब पंहिंजे रिसाले में सिंध जे आशिक़ाणियुनि लोक कहाणियुनि खे आत्मिक रंग चाढ़े पाण सां तोड़े असां सां न दुनियवी प्रेम जी पर सची रूहानी रिहाण कई आहे, जेतूं बैत भाया से आयतूं आहिनि। शाह जो रिसालो बेशक सिंधी ॿोली जी खाण आहे, पर शाह साहिब सिंधीअ जी ॼाण फहिलाइण लाइ पंहिंजा बैत कोन चया। शाह करीम ॿोलड़ीअ वारे जियां हुनजे लेखे बि लोखां नहूं सिर्फ़ मूं मुताल सूपिरी। शाह जे रिसाले जी ऊन्ही अमीक में जेकॾहिं को टुॿी ॾे वञे तरो झले त जेकर अणमणियूं सिपूं सोझिए लहे। मन जे हर मर्ज़ जी दारूअ सां रिसाले जा बैत भरिया पिया आहिनि। इहे बैत तिड़कंदड़नि लाइ झलो आहिनि, ॿुॾंदड़नि लाइ तरहो, अंधनि लाइ लठ। ख़ुदि संसारी जीवन में सोभ लाइ जेके गुण घुरिजनि, तिन जी सिख्या वर उन्हनि बैतनि में समायल आहे। रूहानी तोड़े इख़्लाक़ी तरक़ी ॿिन्हीअ लाइ शाह जे रिसाले जी रहबरी बेबहा आहे। ओ निबलनि खे बल थो ॾे, निरासनि खे आसरो, हीसियनि खे हिमत। वरह थिया त पंहिंजे दोस्त ऐं हमराह सुर्गवासी ॼेठमल परसराम सां हिकु ॾींहुं अची जेल जी ज़िंदगीअ जूं ॻाल्हियूं निकितियूं। ॿिन्हीअ खे क़ैद खाने जो चङो आज़मूदो हो। पुछियोमांसि त जेल जी कोठड़ीअ में दुख सहंदे धणीअ अॻियां कहिड़ी प्रार्थना कंदो हुए। मूं भायो त वराणी ॾींदो त सॼी गीता जो पाठ कंदो हुअसि, पर चयाईं त मां
हिकु सूफ़ियाणो बैत ऐं हिकु गीता जो श्लोक उन्हनि मां ई जेके ख़तमु थी सो पिराईंदो होसि। मीरा नाई नेण नेई आछ पिरिन खे 70 खाधा खेण जे ॾिठो मुंहुं महबूब जो। इहा ई प्रार्थना शाह साहिब ॿियनि अखरनि में बि चई आहे। नासींदे निगाह पहिरीं कज पीरीअ ॾे। जॾहिं शाह साहिब बैत ठाहिया तॾहिं न की दुनियावी आशिक़ ख़्याल में हुयसि न की सिंधी अदब जा शाइक़। हुन त पंहिंजे रूहानी तरक़ीअ लाइ रूही पेचरनि तां पेर छलाईंदे पंहिंजा रोज़ाना तजुर्बा ऐं वीचार पंहिंजे हंडाइण ख़ातिर ऐं उन अणांगे सफ़र में पंहिंजे साथियुनि जी रहनुमाईअ लाइ उन्हनि बैतनि जी सूरत में ॿुधाया आहिनि। जे शाह जे रिसाले खे असीं इंसानी प्यार जी उमंगनि खे ताज़ो करण लाइ या रुगो सिंधी ॿोलीअ सिखण लाइ कमु था आणियूं त पोइ संदसि कलाम जो दर्जो केरायूं था। संदसि रिसालो हिकु इहो रूहानी ऐं इख़लाक़ी चश्मो आहे जंहिं मां पकूं के ढुक उहे पीअनि जेके आत्मिक उसाट हुजे, जेके संसार में रहंदे हक़ जी वाट ते हलणु घुरनि, जेके वहिंवारी आम की ज़िंदगीअ जी जंगियुनि में मुड़ुस थी लड़णु चाहिनि, जिन खे दुनिया ख़ूब थोॾा लोॾा ॾींदी रही थी त बि हूअ गाट ऊचो पेर सालिम ईअं बीहण जी तमन्ना रखनि। अॼु गीता जे सलोक ते महात्मा गांधी, विनोबा भावे ऐं खाइनि अॻु अनेक ॼाणनि ऐं विद्वाननि जूं आत्मिक नुक़्ताए नज़र खां टीकाऊं कयल आहिनि। उहे टीका कयल गीताऊं लिखनि जो जीवन आधार आहिनि। शल इहो ॾींहुं जल्द अचे जॾहिं शाह साहिब जी चूंड कलाम जी हिकु हिकु बैत ते के सुघड़ ॼाणू ज़िंदगीअ मां मिसाल वठी रूहानी शरह लिखनि। अहिड़ा नंढा रिसाला लिखनि जे सूंहप कंदा ईंदा त तकलीफ़ुनि जी तूफ़ान वसंदे मन जी ख़ुशी ऐं सबुर जी नेमत कीअं हथु कजे। शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजे रूहानी कलाम खे सिंधी ज़बान जो वेस पहिरायो जा ॿोली संदसि ज़माने में माण्हुनि जे चपनि ते चालू हुई। साई झिटी पंहिंजे बैतनि लाइ कतब आंदई। नंढा मिठा सिधा सूधा तज़ अखर जिन मां माना पाण ई पई बहिके उहे ई रिसाले में मोतियुनि जी माला वांगुरु पोता अथसि। मुंहिंजी ॼाण घणी न आहे पर जेका अथुमि तंहिं मां इहो रायो ठाहियो अथुमि त हिंदुस्तान की पाकिस्तान जी बरख़ शाइरनि मां के छिॾा अहिड़ा आहिनि जिन पंहिंजी ॿोलीअ खे बालक जी कचिड़े वार जीअं ईअं वरायो हुजे जीअं शाह साहिब वरायो आहे। संदसि ॿोलीअ में बल आहे करे चइजे त सिंधी ॿोलीअ खे ई मुलायम ऐं बलवान बणायो अथसि। तजनीस में त संदसि मट ॿिन्ही मुल्कनि में को विरलो मिलंदो। 17वीं 18वीं सदीअ जे लोक भाषा आम ख़लक़ जी ज़िंदह ॿोलीअ जो अमूल वरिसो शाह असां लाइ छॾे वियो आहे। संदसि रिसाले जे आधार ते ई सिंधी ॿोलीअ जी सूरत ऐं नस्ल निस्बत ॿोलियुनि जा अक्सर माहिर कुझु चए लिखी सघिया आहिनि। सिंधी नहू सिर्फ़ु व्याकरण जी सूरत में बि घणे भाङे शाह जे रिसाले जे वसीले चिटी वई आहे। सिंधीअ ॿोलीअ जी तारीख़ लाइ पिणु शाह जो रिसालो हिकु ख़ज़ानो आहे। इन करे सचपच त शाह जे हथनि जी हीरनि जवाहरनि जी जड़त खे सधारे बहिके चालू डोल पटांदड़ नए सुर घिड़ण न जुगाए रिसाले जा माणिक मोती लाल जीअं घड़ी जुड़ी ॾिना अथसि तीअं ई क़बूल करणु घुरिजनि। सिंधी ॿोलीअ जे वैज्ञानिक अभ्यास लाइ संदसि इतिहास जी पूरी कहाणी लिखणु ख़ातिर
बि इहो बिल्कुलु ज़रूरी आहे। ॿोलीअ जे नुक़्ता नज़र खां शाह जे रिसाले जी अञा बि ऊनी खोज थियणु घुरिजे। कैप्टन स्टैक, डॉक्टर ट्रम्प, होतचंद मूलचंद गुरबख्शाणी, भेरूमल मेहरचंद, मोहम्मद सदीक मेमन ऐं ॿियनि शाह जे रिसाले मां चङो ई माल हथ करे सिंधी ॿोलीअ निस्बत घणो ई लिखियो आहे, पर अजोकनि वैज्ञानिक नेमनि सां खोज करण में अञा घणो कमु पियो आहे। इहा सिंधी ॿोली लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त गॾियल हिंदुस्तान जे सभिनी ॿोलियुनि में पहिरियों सिंधी ॿोलीअ जी ई वैज्ञानिक सूरत चिटी वई। 1872 में डॉक्टर ट्रम्प हिकु जर्मन इहो कुशाले जो कमु कयो, पर इहो ज़मानो ॿियो हो। अॼु ॿोलियुनि जी विज्ञान साइंस ऑफ लिंग्विस्टिक्स घणेई विखूं वधायूं आहिनि। दिलि जी इहा चाहना अथमि त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ जा के न के माहिर मैदान में निकिरनि, जे नओं वैज्ञानिक असूलनि पटांदड़ सिंधी ॿोलीअ जे बारीक सूरत चिटीनि, जीअं अॼुकल्ह ॿियनि ॿोलियुनि जी चिटिजे पई, ऐं सिंधीअ जे समूरे इतिहास ते मुकमल रोशनी विझनि, जीअं संदसि सचो नस्लु खिली ज़ाहिर थिए ऐं कच्छ, मकरान ऐं राजस्थान ॾे संदसि विझण निस्बत पूरी ॼाण पवे। पक अथमि त हिंदुस्तान तोड़े पाकिस्तान में पंहिंजियुनि हालतुनि पटांदड़ सिंधीअ जो आईंदो रोशन रहण वारो आहे, पर इहो जॾहिं सिंधी पाण पंहिंजी ज़बान ऐं कलम वसीले सिंधी ॿोलीअ खे जीअरो रखंदा ईंदा, ऐं ॿियो जॾहिं सिंधी पंहिंजा निज सिंधी अखर छॾे सिंधीअ जो जुमिलो हिकु पासे पारसी ऐं ॿिए पासे संस्कृत अखरनि सां न भरींदा वेंदा। जे ईअं थियणु ॾिनोसीं त पोइ सिंधी न रहंदी, पर ॿी का गुॾी ॿोली थींदी वेंदी, जा आम ख़लक़ न सुञाणींदे, न सम्झंदे ऐं न की कतब आणींदे न सम्झंदी ऐं न की कतब आणींदी। जेके शाह जे रिसाले जा ॿिया निज सिंधी अखर अॼु बि ॻोठाणे आम ख़लक़ जे चपनि ते ज़िंदा आहिनि, से असीं अदबी लिखतुनि में चालू कंदा अचूं। ॿियूं ॿोलियुनि मां त ज़रूरु अखर चटंदासीं, इहो ॿोलियुनि जे विकास जो नियम आहे, पर हुन जी बि मुनासिब हद आहे। उहा हद हूंद न लताड़ियूं ऐं शाह जे रिसाले जी सिंधीअ खे घणे भाङे हयात रखूं। जेसी सिंधी ॿोली आहे ऐं सिंधी आहिनि, जेसी खेनि रूहानी प्यास आहे ऐं इंसानी जज़्बा आहिनि, जेसी संदनि साम्हूं जीवन जी ओखी ऋणभूमि आहे, तेसीं शाह जो रिसालो असांजनि रूहानी, इख़्लाक़ी, दुनियावी, राॼनीतीअ ऐं समाजिक सभिनी मसाइलनि लाइ सिख्या जो सागर आहे ऐं रहंदो।